اللهم كن وليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. يا مدبر الأمور يا باعث من في القبور يا مجري البهور يا ملي الحبيب الداعون صل على محمد وآل محمد बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा व लअनतु अला अहलिहा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्ना लिक़त्लिल हुसैन हरारतन फ़ी क़ुलूबिल मुअमिनीन ला तबरदु अबदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भगवान आलम चार दमा सुमीन सदके तवां जो असांजो केतिरो क़बूल वंदी बानिया जो तजरबो न्यास सण मुसाफ़िर शाम सदके नसीब हक़ जोड़न जी, ॿुधण जी, सम्झण जी, क़बूल करण जी, हक़ ते अमल करण जी, सम्झण खां बाद ज़िद न करण जी, हक़ ते मरण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। गॾिजी सलवात पढ़ो मोहम्मद आला। हिकु अहम पैगाम मौजूदा हालात जे हवाले सां कहानी। मोमिन खे इन हालात में छा हुजणु खपे। ही जलसा मजलिसूं घणे टाइम जे पढ़ण जूं तामील आहिनि। काफ़ी दोस्त, काफ़ी इलाक़ा, काफ़ी पढ़ण वारा मौजूद आहिनि ऐं वक़्त ते ख़ातम जी तरावी थी। मां तव्हांजे साम्हूं सैयदुल अंबिया जी का अजीब हदीस तिलावत कई आहे। सरकार हुसैन नबी जी झोली में आहे ऐं नबी रोए थो। पुछो रो छो ॻाल्हि कई आहे नबी क़तल थींदो ऐं उन खां बाद जेको पैगाम आहे जेको तमामु ज़ब्त करे मूंखे ॿुधो ऐं उन फरमाइनि था त इन लिक़त्लिल हुसैन हरारतन फ़ी क़ुलूबिल मुअमिनीन ला तबरदु अबदा। नबी फरमाइनि था जेको मोमिन आहे न उन जे दिलि में हुसैन जे क़त्ल जी गर्मी मौजूदु हुजणु खपे। जेको ई मोमिन आहे उन दिल में क़त्ल हुसैन जे हवाले सां गर्मी मौजूदु हुजणु खपे जेका कॾहिं बि थधी न थियणु खपे। ख़्याल में ये लफ़्ज़ आसान हा, थोरो सम्झणु सवलो आहे। अज़ीज़ो प्यार फितरत आहे। अज़ीज़ खां प्यार फितरत आहे। जंहिंसां मोहबत आहे उन सां प्यार फितरत आहे। पर जॾहिं हालात तब्दील थींदा न कंहिंजो प्यारो मारियो वञे त पोइ गर्मी मोहबत जो नालो न आहे, गर्मी दुश्मन ते लानत जो नालो आहे। तव्हांजी दिक़त खां ॿुधल कंहिंजो पिनी प्यारो मारियो वञे। हाणे तस्वीर न आहिनि पढ़ण। हाणे इन गर्मी जो इज़हार कर को कातिल थे, कातिल खे त कहिड़े कमीने क़त्ल कयो ऐं लानत कर उन कातिल ते जे हिन खे क़त्ल कयो ऐं न चुप कर न वेह सुकून सां घर में कातिल जी ॻोल्हा कर ऐं जेको झलई त लानत न कर उन खे छो चओ त या तूं तो क़त्ल कयो आहे त या तुंहिंजे पीउ क़त्ल कयो। ख़्याल में मां कान हवाले इन जी ॻाल्हि करे छॾी। माना हिन हालात में थधाइप सां कमु न थींदो।
ॾिसो मुंहिंजी ताक़त जो हुजण ॿी शइ आहे ऐं शराफ़त ॿी शइ आहे। ॾिसो मुंहिंजो टाइम न आहे ॾेढ त ॾिसो त मूंखे पोइ त तकलीफ़ थींदी आहे न। तवजो असां शरीफ़ आहियूं, असां कमज़ोर न आहियूं। असांजे मालिकनि खे मोर्जनि ताक़त ई पोइ बि सब्र कयो। असांखे सबक़ आहे बग़ैर न जेको पंहिंजो खून कढी सघे थो ॿिए जो बि कढी सघे थो। जेको पाण खे ज़ख़्मी करे सघे थो खून वाहे सघे। दुश्मन जो खून असां वहण में देरि न कंदा पर शरीफ़ आहियूं। वेहण मसलो न आहे। जॾहिं हुसैन जहिड़ो बादशाह सज्जाद जहिड़ो इमाम अगर चाहे तो अर्श के फर्श करे, फर्श के अर्श करे, सोन के पत्थर करे, पत्थर के सोन करे, माई के मर्द करे, माई के मर्द के माई करे। मसलो ही ना है। भली नचो तो यज़ीद ते लानत जाइज़ आहे। तो ख़बर त हिन जो कमाल इहो आहे जेको हिननि खे न मञींदो आहे और उनखे मर्द माई कंदा आहिनि। जो नारा नहीं मारेगा उस पे नस्ल में शक है। नारा छा चयो? जेको हिननि खे न मञींदो आहे उन सज़ा आई आहे त मर्द माई। हाणे ख़बर पई त बुरको पाए छो वे तोखे तो न पातो अली पारायो घणा। हे त तव्हांजी अखियूं ॾिठियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे जी ॻाल्हि आहे न ये मर्द माई छो थियो ये दुश्मन के सजा मिलंदी आहे। उन ज़माने में दुश्मन हुजे त मौला हीअं करे हीअं जेको हिन पोइ हीअं थी वई। मौला हसन बि कयो न। हिन मतिलबु ये तोखे बुरको तो न पातो दुश्मनी अली में पाती। हाणे ख़बर पई त मादर सां ॻाल्हाईंदा आहिनि। मादर सां वास्तो ई न आहे। लानत न कयो फलाणो न कयो न कयो लानत। असां वटि लानत जाइज़ न आहे। मां सम्झीसि त तो वटि लानत जाइज़ छो न आहे? कातिल जो माइटु कॾहिं कातिल ते लानत न कंदो आहे। कातिल जो ॾोहारी जो माइटु कॾहिं न कंदो आहे न कर। इहा त ख़बर पई तुंहिंजी मिट्री आहे। हा ॻाल्हायो। हाणे असांखे हुसैन जा कातिल न मिलिया त हरामी ॿार त मिलिया न। बाक़ी असांखे नाले खणण जी ज़रूरत न आहे। ॾिसो ॿुधो असीं असांखे नाले खणण जी अहिड़े नाले जी कहिड़ी ज़रूरत आहे? हिते सज़ा हुते बि सज़ा, हुते बि सज़ा। नाला असां अहिड़ा खणंदो काई पाबंदी चौक ते घर में खणो, बचनि में खणो, माइटनि में खणो, मिटनि में खणो, रेल में खणो, जहाज़ में खणो, मके में खणो, मदीने में खणो। हे नाला ई अजीब आहिनि। अगरि नालो काफ़िर खणे त मोमिन थिए, मुस्लमान थिए, मुस्लमान खणे त मोमिन थिए ऐं मोमिन खणे त सलमान थिए। असांखे नाले खणी ज़रूरत न आहे। असां एफआर में कातिल हुसैन जो नालो लिखायो न आहे। पढ़े लिखे वेठा एफआर ॿ क़िस्म थी। हिकु अथव नामीनेट कातिल, हिकु अथव नामालूम कातिल।
इन ॿिन्ही फ़र्क़ु आहे न जंहिंजो नालो आहे पोइ ॿिया छुटा ईअं न जंहिंजो नालो आहे त ॿिया छो फटके बि उहो ज़मानत बि उहो जेल बि वञे उहो पादर बि ॻाल्हायो पादर बि खाए उहो असां कातिल हिकु लिखाए न त हुसैन क़त्ल जो कातिल नामालूम आहे नामालूम जी क़त्ल में जेका वारदात थींदी आहे ऐं उनजो एफआर कढंदी आहे न त उनजो ताक़त एतिरी आहे त जेके ॾोहारी उन इलाइक़े में हूंदा आहिनि सभिनि खे शक हूंदो मूं ते शक कंदा आहिनि मुंहिंजो त नालो न आहे ग़ुमान न आहे असां नालो खणी कातिल खुटाईंदासीं थोरी असांजी एफआर है जुलूस है मातम है लानतू ये एफआर कातलाने अहल बैत ते नालो न खयो को लोडी पाण त लानत पहुंचे काथे थी तवजो हाणे जेके वेठा आहियो असां तव्हांजे दिलि में मौला जी हरारत आहे या न अॼु ख़बर पवंदी ऐं मूंसां कॾहिं अचो नाले खणण जा असां क़ाइल ई न आहियूं असां एफआर कटाई आहे नामालूम कातिल ते ज़हरा जे कातिल ते लानत ज़हरा जे कातिल ते मौला अली जे कातिल ते हणंदा अचो इमाम हसन जे कातिल ते मौला हुसैन जे कातिल ते इमाम जे कातिल ते अहल बैत जे कातिल ते हाणे बि तूं जो असां नथा वञूं तव्हांजे बुज़ुर्गनि खे अचो ॿार चवां थो असां मञींदा आहियूं तॾहिं त लानत कयो था मोहम्मद बिन अबी बकर जे कातिल ते मोहम्मद बिन अबी बकर जे कातिल ते अब्दुर्रहमान बिन अबी बकर जे कातिल ते अम्मा आशा जे कातिल ते लानत असां दुश्मन जे कातिलनि ते बि लानत कयूं था असहाब जी औलाद जे कातिलनि ते बि लानत कयूं था नालो कंहिंजो ई न आहे हाणे जेको फतके या कातिल आहे या कातिल जो पुटु असांजे हिन मासूम फरमान अजीब आहे जॾहिं शहादत आहे न अजीब फरमान ॿुधो कन खोले ॿुध मौला फरमाए थो तूं मोमिन आहे त सबक वठ दिक़त कजो मौला फरमाईंदा असांजे मुहिब सां कर प्यार भले तुंहिंजे पीउ जो कातिल हुजे असांजे मुहिब सां कर प्यार भले तुंहिंजे पीउ जो कातिल हुजे असांजे दुश्मन ते कातिल ते करे लानत भले तुंहिंजे पीउ हुजे असां बेहया पीर ते जेको कातिल आहे जेको दुश्मन अहल बैत आहे असां उनखे नथा चऊं लानत तो तुंहिंजे पीउ खे कीअं छॾींदासीं एतिरी ख़बर पइजी वई त तुंहिंजो दीन इस्लाम न आहे तुंहिंजो मज़हब अहल बैत जो त आहे ई न क़ुरान जो बि न आहे अलाह जो बि न आहे सभु ॻाल्हाए वञे अलाह कातिल अलाह ज़ालिम ते लानत कई आहे न ॻाल्हायो हाणे ट्रो था तव्हां मूंखे लॻे हाणे हरारत तवजो अल्लाह छा थो फरमाए ज़ालिम ते लानत कूड़े ते लानत मुशरिक ते लानत हाणे आयत अजीब आहे भई यक़्तुल मुअमिनन मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा वग़ज़िब अल्लाहु अलैहि व लअनहु अल्लाह फरमाए जेको आम मुमिन खे क़त्ल करे मां अल्लाह जी लानत जेको हुसैन क़त्ल करे सदा ई लानत पर ये जेको तो ऐलान करे असांजे मज़हब में लानत जाइज़ न आहे एतिरी ख़बर पई त तुंहिंजो वास्तो टिकाणे सां आहे अल्लाह सां न आहे तुंहिंजो दीन इस्लाम न आहे वरी बि सलाह तेरी मोटीअ जो या इस्लाम तो हथ खणो या कातिलनि ते लानत करणी बाक़ी रहमतुल्लाह अलैहि जो कुझु
चए न हज़रत यज़ीद रहमतुल्लाह अलैह हिन कॾहिं खे ख़बर ई न आहे त मींहुं वसंदो कब पकंदो आहे। मींहुं महिल वसंदो आहे कब गुल ते ख़ुशबू वधे, गंद ते बदबू वधे। लानत जो मसइलो न आहे, तूं भली रहमत चओ पर मींहुं वसियो कि त हुसैन ते वसंदो त ख़ुशबू वधंदी ऐं तुंहिंजे ढूंढ ते लानत वधंदी। हाणे किची पिया थो पोइ हीअं कर तूं पंहिंजे पीउ जे कातिल खे चओ हज़रत फलाणो रहमतुल्लाह अलैह चई ॾेखार इसके बारे में ना अनपढ़ का मगल है छा भाई ने पी भी चौदह शहीद है जो लाल मसले भाड़ा शहीद मारियो के मुशर्रफ ठीक अन चौथा अगर हुसैन जे कातिल ते रहमतुल्लाह अलैह त पी जे कातिल ते रहमतुल्लाह करे दिखा ना अरे भाई जे कातिल ते क्या रहमतुल्लाह अलैह हज़रत मुशर्रफ रहमतुल्लाह अलैह चई दिखार का खबर पाए न तो चए न उते एफआर कटाए तो उते गोड़ तो करे उते गमसान तो इन जो मतलब है तो हर को पंहिंजे जे कातिल ते लानत कंदा तुंहिंजो हे पिया असांजो हुसैन अबू आहे गाना बाकी कमीनी मां जो पुट रुगदे भी कातिल ते लानत कंदो न अन्य समझो अन्य तकड़न लगा लानत वो कंदो आहे जेके मोहब्बत हुजे बस क्या लानत के कंदो माइटी हुजे या खून हुजे भैया वो लानत कंदो न पहिरियों त ॾिस न जानी पहिरियों अहल पंहिंजी मोहब्बत कंहिं वटि हूंदी कमीनी माउ जे पुट में अली लहंदो ई न आहे चोॾहं जी मोहब्बत कॾहिं न जो या अली जो तुंहिंजो न आहे पंहिंजे पीउ जो जेको पंहिंजे पीउ जो न आहे त हुसैन जो कीअं थींदो जरूरत ही नहीं कोले लथा है सच बुझायो कातिल जो पाण की थाने ते जो मां मारियो आ त पोइ असांखे ख़ुशी थींदी आहे न ॻाल्हायो हाणे ईअं आहे न की अगरि थाने ते हाज़िर थिए त मां ॾोह कयो आहे हाणे यादि कजे चवंदा हुआसीं त हिकु कातिल जा ॿार कातिल जा मुरीद हाणे पाण ई थाने ते पहुता त यज़ीद ते लानत असां आया हूं हुसैन क़त्ल असां कयो समझो हाँ जी कहो ना ये जो जुलूस लगता है जेके नेट ते वेठा आहियो छा थो समझे त जेके भुजा जन था इहो छा हो दीवार ते छा लिखियल आहे या रसूल अल्लाह पंजनि जा नाला गाज़ी जे अलम ते कुझु लिखियल आहे मस्जिद इमाम बारगाह ये बुजो दई पंहिंजे पीउ जी एड्रेस ॿुधाए थो त हे असां उन जी औलाद आहियूं जे मुस्तफ़ा ते हथ खयो असां उन्हनि जी औलाद आहियूं जे सैयदुल अंबिया ते हथ कयो ऐं इश्क के जलाल तबत यदा अबी लहब व तब ए अबू लहब हथ सणजी मुंहिंजो मोहम्मद ते हथ खयो अथई हाणे ख़बर अचे त पंहिंजी नसल पाते पते की तो असां अबू लहब जो औलाद आहियूं नबी जा परवरदार न आहियूं हली हिन बार पधरियो चओ ई न कुझु फ़ाइदो अथई भई सभई त अंधा न आहिनि न ये जेके तव्हां वेठा आहियो न मां सभु सुञाणा
तहां के हेडे आंदो ही हुसैन जे गम तव्हां हेडे आया ही हुसैन जे क़त्ल जे करे आयो तो केजो भाव आयो केजो पी आयो केजो माइट आयो केजो मिट आयो लानत करे आयो यजीद ते लानत हुसैन ते सलाम या ना तो तू परेशान छो तो थे हाने इलाही मानू सोचन था पे ये मुल्लो सचो आ या हुसैन सचो आ ये ठलन बाकी गालियों पट पत्थर देन हाने सभी न खोले तो ये ग्रेड रखो ना पहले पीज ना देते बोले ना हाने किया खबर पे अगर सबील हराम हो जाए तो तू न खोले तो छोड़ना वाले खर्चो फलाने जी सबील अकर न कर मवडी गाल तो क्या तू पांजे जी सबील हणे पांजर के पियारे असा हुसैन जी सबील हणी पांजर के न पियायो फर्क इहो आहे त तुझे वडन ने पाणी पीतो हो ऐं पांजर के पियारो हुसैन जो पानी बंद कयो अल्लाह पुलिस एक बार ठाणे पानी पिएगा ना ये कातल ये पक्के पांजर के पानी पिया लेना एल पे पानी बंद हो ना वो गाल सा गया गाल समझो सियाना ना हो माने की गाल किया तो भाई सबील रखी तो ना नालो में सागो है ना पर नाले में फर्क के जी सबील गाला या सबील तुझे कराची में हण दलील है तो पानी हराम ना है तो वट पांजन के पियान जायज अहल पे के पियान जायज ना है तू सबील असा जो इन कर तो बंद कर तुझे पी करबला के पानी बंद कर अरे जो आज तू पढ़ने मंतक थी ना वो तू भी सबील ना हो ना ये सबील का हयो ता कौन करे ता होते होए ये मतलब 5 जन के प्यार जायज कहने के ना असा भी चौथा असा 5 जन के तो के तकलीफ होती है तो 5 जन के प्यार सिर्फ सिस्टम असा हुसैनिया होते को बियो पड़ो पर याद कर छे या सबील पिया उन ला जायज आज को हक के ज़हरा जो कायदा छो तो पानी अल्लाह सही ज़हरा के हक मार दो मिलकर तो भाई नासर शाह जी पहले आसिफ शाह काम देखो ना बाबा पानी ए जमीन पाक बतूल जो हक महरवा दिनो अल्लाह वा मुझे हबीब अली ए बतूल जी शादी कर ही जमीन पूरी पूरो पानी मां अल्लाह तो जा ज़हरा के हक मार हक मार जो मिलंदो वो माई जो हक थींदो मिलकर बे जी न अगर तू दे त ये अल्लाह जो मिलकत मुंजी हाने मालिक या ज़हरा जैसा है राजी उन जो हलण भी जाए मसीह भी जायज जो मदरसो भी जायज ज़हरा जो हक बन्नी बीबी जी फडो भी ज़हरा जे औलाद हितो न को हुसैन अरे पिढ़े जी जैसा ज़हरा राजी न थी तो जो हलण हराम खाइण हराम सुमण हराम मदरसो हराम मसीह हराम अरे सब शे हराम थई तदे दिखा दो ना नमाज में भी तो खला कई तो ठोशा है फरिश्ता न ए हुसैन ठका ठोशा तो मुंह ते हेडे तस्वर हुसैन सान जिक्र हुसैन सान नमाज न फजलो कपे नबी जी वधी कहलायो ना कर गया नबी जी नमाज ऐ तुझे फजे थी गाल सदी है तुझी नमाज में मुस्तफा जी नमाज में ओडो निकरे न तो अचे न
नजस ऐं किने थां में खीर न ईंदो आहे नजस ई हराई ॿार जे ज़हन में हुसैन न ईंदो आहे मसइलो हुसैन जो न आहे तूं पंहिंजे खे ॾिस किथां आयो आहे बाक़ी अलाह ताला कर हाणे मां ॻाल्हि थो कयां मसाइल जो मसाइल ऐं सवाल जो सवाल पुछां थो न कमी न कयूं लानत न कर तूं हुसैन जे क़ातिल ते अगर तुंहिंजी धीउनि खे बाज़ार फराए वञे पोइ लानत न करे हा तुंहिंजी धीअनि खे टमाटो हई वञनि हा त न रोए हा पुछांसि अगर ग़ैरत मां न पुछाईंदो अगर तुंहिंजी धीअ जी चादर खसी वञे हा न रोए हा सच ॿुधाए अगर तुंहिंजे धीअ खे बग़ैर पढ़ण जे ॿधी उठ ते विहारियो वञे हा मां संगीत ॾुखियो मसा रुख थी विया शुरू जेके रोअण आयो ॿ जुमला पढ़ंदुसि सॼी ज़िंदगी में थो थिए न त साइण सकीना खे क़ैद कयो अथऊं अवल 3 साल 3.5 साल 4 साल न्याणी क़ैद न थींदी आहे थींदी आहे त माउ जी झोली में पीउ जी झोली में मां संगीत पुछाईंदो संगीत क़ैद थी बाबा जी झोली में माउ जी झोली में सकीना कैद थी तो बुआ जी झोली में सजाद ॾिस ॿुधे अकेले उठ ते कैद वधीक मसाइब न पढ़ी सघंदुसि ॾुखियो मसाइब आहे अकेले उठते महमल कचावो हथ आज़ाद न हथ भी बदलन कचावो भी ना है सहारो भी ना है वेठी वेठी किरी पई खबर सर उठा उठनी पुठी केतरी वडी हुई यार 4 साल जो ॿार न्याणी ये वेही सके थी विहारो करी पई वरी विहारो करी पई जवन सजाला तो भेण संभाल माओ जे हवाले कर बुआ जे अगर मोटायो भी न वेही भी न सके भी ॾिसिया ॿुधे मां इशारो करे सघां थो जेका वेही न सके पई मोटायो भी न या वेही कीअं ये उठ जे पुठी ते सुम्हारे ईअं ॿधऊं जीअं सलमान ॿधो ईअं ॿधऊं जीअं सलमान ॿधो पुठी ते रुके तो उठो रोए थी सकीना बाबा मैं जख्मी अम्मा मैं जख्मी मां न पियो करबला जी ॾही खां पोइ कॾहिं चयो जे बुआ मूंखे बुख लॻी आहे कॾहिं चयो अम्मा मूंखे उञ लॻी आहे कॾहिं चयो अम्मा मूंखे निंड थी अचे जॾहिं रोया जबलो हिकु चया या अमता ऐं अबील हुसैन बुआ बाबा ओ मुंहिंजा बुआ बाबा मुंहिंजा बाबा किथे नजर मेरे केस मलूम जैसे महारा नजर लाजाद हुसैन इसलिए कोई बात बस आखिरी में पढ़ा तो अज़दारो का जिंदगी को दुआ का सायण उठ तो किरी ना है कमी नहीं कह रही है किरी ना है नजर मेरे केस मलूम जैसे महारा मां अरबी इबादत तर्जुमा कर बता को मरी बने ये भी रोए थे ना कमीनो चल या बिनतल खारजी कर आ गई तेरी दो बकाए इतना रोए थी फलानी दी थी नदी है जो आराम ना रात जो आराम नजर अल्लाह दिस ने मोदे इन कमीन छा कयो ये हथ को वडी सट जडी नहीं बीबी उठ तो ई लथी जे कुरान राह को